अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त गुलपरी घणो परेशान हूंदो। कूंज उनखे बार बार सम्झाईंदो त कूंज उनखे चवंदो त तूं बि हिते ईअं न सम्झिजो असां ख़ुशि आहियूं, असां बि हिते तो वांगुरु ॾुखनि में आहियूं, यानी सूरनि में आहियूं। गुलपरी चवंदो कूंज खे त ही घर त दोज़ख आहे, इन खे सिवा ॿी का बि दोज़ख नाहे। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जेको आहे पंहिंजे घर में वेंदो, यानी सालार खे बि गॾु वठी वेंदो त पोइ सालार खे घस ते बीहारींदो ऐं सालार खे चवंदो त तोखे का बि माण्हू नज़र अचे त पोइ तूं मूंखे सिर्फ़ु सीटी हणिजा त जीअं मां हुतां निकिरी वञा, जो हींअर दुश्मन मुंहिंजे पोयां आहिनि। उनजे करे अगरि तोखे बि हुते फेर नाहे करणो, अगरि जेकॾहिं तो फेर कयो त पोइ हिते वॾो गंद थींदो। उनजे करे मां तूं वारे ठिकाणे ते पोइ ज़रूरु पहुची वेंदुसि, जेकरे तोखे सिर्फ़ु सीटी सां इशारो ॾियणो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ककर खे चवंदो त मां इन दुश्मननि खां यानी मुराद ऐं रैस मंसूर खां हिकु हिकु करे उन्हनि खां हिसाब वठंदुसि, रुॻो तूं मूंखे तॾो खॼणु ॾे। जेकॾहिं तॾो खॼी वियो त पोइ मां इन्हनि खे फुड़े फुड़े जो हिसाब वठंदुसि। यानी पोइ तूं ॾिसंदे त उन्हनि जे घर में रोज़ ऐं राड़ो हूंदो। मां बि अली ख़ान जो लाश हुननि तरफ़ ज़रूरु रवानो कंदुसि, जो मुराद असांखे रोवारियो ऐं असां बि हाणे उन्हनि खे रोवारींदासीं। जो मां इहो न पियो चाहियां त दुश्मन कॾहिं बि ख़ुशि रहे, उनजे करे मूंखे हर हाल में हाणे अली ख़ान खे मारणो पवंदो। ककर चवंदो सोट हाणे इन कम में तूं देरि न कर, अली ख़ान खे मारे ऐं उन जो लाश वापसि रवानो कर। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रैस मंसूर हैदर खे सम्झाए पोइ हुतां मोकिलींदो। हैदर खे चवंदो तव्हां रुॻो हाणे हाशिम खे वठी काबू कयो, यानी उनखे हाणे अगवा कयो त उनखां सभु हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।